हिन पखीअ जो सिंधी नालो छापाको ऐं अंग्रेज़ी नालो नाइटजर आहे। पखियुनि जो ही क़िस्म आम पखियुनि खां कुझु मुख़्तलिफ़ थींदो आहे। उन करे अक्सर माण्हुनि खे हिननि पखियुनि जी ॼाण बि न हूंदी आहे। हिननि जी ॿोली बि सभिनी पखियुनि खां मुख़्तलिफ़ तिॾ वांगुरु मुसलसिल टिड़ टिड़ जहिड़ी थींदी आहे। हीअ ॾींहं जो आराम कंदा आहिनि ऐं सिज लथे महिल खुराक जी तलाश लाइ उॾाम कंदा आहिनि। खुराक लाइ उॾामनि में तेज़ी शाम ऐं सुबुह जो सिज उभरण खां अॻु वारी वक़्त में घणी हूंदी अथनि, जॾहिं त अक्सर राति जो बि शिकार करण लाइ उॾामूं भरींदा आहिनि। हिननि जी खुराक मुख़्तलिफ़ उॾामंदड़ जीत जिन में पतंग ऐं तिॾ वग़ैरह अची था वञनि, जिन खे हू फ़िज़ा में उॾाम दौरान ई पकिड़े खाईंदा आहिनि ऐं आम तौर ते माल जे वाड़नि ऐं वथाणनि जे आसपास जीअं त राति जो उॾंदड़ जीतनि जी घणाई थींदी आहे। उन करे अक्सर अहिड़नि जायुनि जे आसपास वधीक ॾिसण में ईंदा आहिनि। उन मां पुराणे ज़माने जे माण्हुनि में हिन बेज़र पखीअ जे बारे में अहिड़ियूं हिकायतूं बि मशहूरु हुयूं त हीउ राति जो जानवरनि जो रतु चूसे वठंदो आहे। छापाको पखी गर्मीअ जे मौसम हिते गुज़ारींदो आहे ऐं सियारे जे मौसम अफ्रीका में या ॾखण जे अहिड़नि इलाइक़नि में जिते मौसम सर्द न हूंदी आहे। हीअ असांजे इलाइक़नि में पंहिंजे नसली वाध वीज ऊन्हारे जे मुद में कंदो आहे। आख़िरो त कोन ठाहींदो आहे, बल्कि ज़मीन ते मिटीअ मथां हिक या ॿ आना लाहींदो आहे। छापाको पखी पंहिंजे जिस्मानी बीहक में बि आम पखियुनि खां कुझु मुख़्तलिफ़ थींदो आहे। हिन जूं ॼंघूं नंढड़ियूं ऐं चूंब नंढी मगर वेकरी मुंडी ऐं पर डिघा थींदा अथसि, जेके उॾाम दौरान जीतनि जो शिकार करण लाइ फ़िज़ा में तेज़ी सां घुतूं ऐं ॻोयूं हणण में संदसि मददगार बणिबा आहिनि। राति जे वक़्तु सरगर्मी में सहूलियत लाइ कुदरत संदसि अखियुनि जूं माणकियूं बि वॾियूं रखियूं आहिनि, जिन जे मदद सां बिना घटि रोशनी में बि आसानी सां ॾिसी सघंदो आहे। सिंध गज़ेटियर मूजिबि सिंध में छापाके पखीअ जूं 3 जिन्सूं मिलनि थियूं। हिकु सिंध नाइटजर, ॿियो नंबर इंडियन नाइटजर, टियों नंबर यूरोपियन नाइटजर।